बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तुम बिल्कुल ठीक हूंदा। अल्लाह जो फज़ल करम हमेशा तव्हां ते रहे, जिते बि हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो। अचो त असां पंहिंजे टॉपिक ते था हलूं। अॼु असांजो टॉपिक आहे ज़मीर इस्तफ़हाम। सही है, ज़मीर इस्तफ़हाम यानी इंटीरोगेटिव प्रोनाउन। हाणे इंग्लिश में असां हिनखे छा चवंदासीं? इंटीरोगेटिव प्रोनाउन। हाणे वसफ़ ते जेकर असां हलूं त उहे ज़मीर जेकी सवाल पुछण में कमु अचे, उहो ज़मीर जेको सवाल पुछण में कमु अचे उनखे ज़मीर इस्तफ़हाम सॾिबो आहे। हाणे कहिड़ा ज़मीर? उहे ज़मीर जेकी सवाल पुछण। हाणे असल में उहे दर हक़ीक़त छा हूंदा? उहे ज़मीर हूंदा। उहे छाजे कमु ईंदा? उहे सवाल पुछण में कमु ईंदा, त उन्हनि खे असां चवंदासीं ज़मीर इस्तफ़हाम। ठीकु आहे। हाणे हिनखे तव्हां ॾिसो, स्क्रीनशॉट तव्हां हिनजो वठो, पाण वटि नोट कयो, तव्हांखे कमु ईंदो। हाणे असां हलंदासीं मिसालनि ते। ज़मीर इस्तफ़हाम जा, इंटीरोगेटिव जा उहे मिसाल जेके आहिनि त ज़मीर पर छाजे कमु था अचनि? सवाल पुछण में। ठीकु आहे। मिसाल असांजो पहिरियों आहे, नालो छा अथई? नालो छा अथई? हाणे हिते ॾिसो, हिन में जेको आहे हे छा छा आहे? ही दर हक़ीक़त ज़मीर आहे। हाणे छा थो कमु अचे? सवाल पुछण में कमु थो अचे। ठीकु आहे। हाणे हुन खां पोइ ॿियो मिसाल था असां वठूं। केरु आहीं? केरु आहीं? केरु आहीं? हिते केरु छा आहे? हिते इहो ज़मीर आहे। ज़मीर कहिड़ो आहे? इस्तफ़हाम। छाजे कमु थो अचे? सवाल पुछण में। उन खां पोइ टियों मिसाल वठो। कलम कंहिं आंदो? कलम कंहिं आंदो? हाणे हिते जेको आहे कंहिं छा आहे? हिते ज़मीर इस्तफ़हाम आहे। कहिड़े कमु थो अचे? सवाल पुछण में। ऐं ही छा आहे? हे माना ज़मीर इस्तफ़हाम थी वियो। ठीकु आहे। हाणे हीअ असां टे मिसाल वरितासीं। हिन मथे मिसाल में छा हुयो? नालो छा अथई? छा आहे? ज़मीर इस्तफ़हाम आहे। केरु आहीं? ज़मीर केरु छा आहे? ज़मीर इस्तफ़हाम आहे। कलम कंहिं आंदो? हिते कंहिं छा जे तौर तो इस्तेमालु कई वञे? सवाल पुछण जे लाइ ज़मीर इस्तफ़हाम तौरु इस्तेमालु थो कयो वञे। हाणे हिकु त इहो, हिन उहे ज़मीर इस्तेमालु कया वेंदा ज़मीर इस्तफ़हाम जेके सवाल पुछण जे लाइ कमु ईंदा। ॿियो, जुमिले में तव्हां ॾिसंदा हूंदव त लास्ट में सभिनी खे छा आहे? क्वेश्चन मार्क ॾिनल आहे। हाणे ज़मीर इस्तफ़हाम जो जॾहिं बि जेको जुमिलो हूंदो उनमें आख़िर में क्वेश्चन मार्क बि ॾिनल हूंदी। हाणे इहे ॿई शयूं तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾियो। हिकु त उहे ज़मीर हूंदा जेके सवाल पुछण जे कमु ईंदा, जीअं छा, केरु, कंहिं। ऐं आख़िर में जुमिले में छा हूंदो? क्वेश्चन मार्क ज़रूरु ॾिनल हूंदी। त इन खे असां चवंदासीं ज़मीर इस्तफ़हाम जो जुमिलो या ज़मीर इस्तफ़हाम या इंटीरोगेटिव प्रोनाउन। ठीकु आहे। आई होप तव्हांखे ही बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। उन खां पोइ असां ॿियो ॾिसंदासीं ज़मीर मौसूल आहे, रिलेटिव प्रोनाउन। हिनखे इंशाअल्लाह ॿिए वीडियो में डिस्कस कंदासीं। जेकॾहिं असां गॾु हिकु करा डिस्कस कंदासीं छा थी वेंदो? असांखे ॻाल्हि कुझु सम्झ में न ईंदी। अकेलो वीडियो हूंदो त तव्हां हुनखे आसानीअ सां सम्झी ऐं सिखी सघो था। ठीकु आहे। वरी असां मिलंदासीं ॿिए वीडियो में। टिल देन, अल्लाह हाफ़िज़।